साईं सदाई करी मथे सिंध सुकार होला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो, सिंधी तालीमी वीडियोज़ जे सिलसिले में हिन वीडियो खां पहिरियां मूं 9 वीडियो ठाहे अपलोड कयूं आहिनि, जंहिंमें सिंधी जे पट्टी जूं वीडियोज़ आहिनि ऐं हीअ अॼु साइंस जी वीडियो पेश आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी ऐं तव्हां मां फ़ाइदो हासिलु कंदो। त हिन वीडियो में असां सिखंदासीं जीव घरड़ो छा आहे, खुर्दबीनी छा आहे, जीव घरड़ो कंहिं दरियाफ़्त कयो, जीव घरड़े जा मुख़्तलिफ़ हिस्सा, ॿूटनि ऐं जानवरनि जे जीव घरड़नि में फ़र्क़ु, हिकु घरड़े ऐं घरड़नि वारा जानदार, ओजा ऐं उज़वा वग़ैरह। प्यारा शागिर्दो, असां पंहिंजे चौधारी केतिरियूं ई जानदार शयूं ॾिसूं था। उन्हनि जो क़द बुत, शिकिल सूरत ऐं ख़ासियतूं जेतोणीकि हिक ॿिए खां अलॻि थियनि थियूं, पर तॾहिं बि उन्हनि सभिनी में हिकु शइ बिल्कुलु हिकु जहिड़ी ऐं आम हूंदी आहे। उहा हिकु जहिड़ी शइ उहा आहे त उहे सभई जानदार शयूं जीव घरड़नि जूं ठहियल हूंदियूं आहिनि। प्यारा शागिर्दो, जानदारनि में पखी बि अची वञनि था, जानवर बि अची वञनि था, इंसान बि अची वञनि था। पखी हवा में उॾामनि था, जानवर ज़मीन ते या खुशकी ते रहनि था, मच्छी बि जानदार आहे, उहा पाणी में रहे थी। पर उन्हनि में हिकु शइ हिकु जहिड़ी आहे। उहा हिकु शइ इहा आहे त उहे सभई पखी हुजनि या जानवर हुजनि या पाणी में रहंदड़ मच्छियूं हुजनि, सभु जेके आहिनि या ॿूटा हुजनि, उहे सभु जानदार शयूं जीव घरड़नि जूं ठहियल हूंदियूं आहिनि। जीव घर जे बारे में वधीक तफ़सील ॼाणण खां पहिरियां अचो त खुर्दबीन जे बारे में पढ़ो। खुर्दबीनी माइक्रोस्कोप। खुर्दबीनी हिकु साइंसी औज़ार आहे जंहिंसां नंढनि शयुनि खे वॾो करे ॾिसबो आहे। उहे शयूं जेके असां पंहिंजे अखियुनि सां, ज़ाहिरी अखियुनि सां नथा ॾिसी सघूं, उन्हनि खे माइक्रोस्कोप जे ज़रिए ॾिसी सघूं था। माइक्रोस्कोप जा मुख़्तलिफ़ हिस्सा कहिड़ा हूंदा आहिनि, अचो उन्हनि जा नाला ॾिसूं। आई पीस, बॉडी ट्यूब, आर्म, रिवॉल्विंग नोज पीस, ऑब्जेक्टिव्स, स्टेज क्लिप्स, डायाफ्रेम, कोर्स एडजस्टमेंट नॉब, फाइन एडजस्टमेंट नॉब, लाइट सोर्स, बेस। खुर्दबीनी जे हिस्सनि जो मुख़्तसर जाइज़ो वठूं। आई पीस, ॾिसण वारो हिस्सो। हिन हिस्से में हिकु लेंस रखियलु हूंदो आहे जंहिंमें ॾिसण वारे खे शइ जो वॾो अक्स नज़र ईंदो आहे। बॉडी ट्यूब, खुर्दबीन जो डिघो ऐं मुखिया ट्यूब जेको नाली वांगुरु हूंदो आहे, उहा नाली ॾिसण वारे हिसे खां ऑब्जेक्ट ताईं हूंदी आहे। आर्म, हिन खे खुर्दबीनी जी झल या बांह चइबो आहे, जेका खुर्दबीनी खे खणण लाइ इस्तेमालु थींदी आहे। रिवॉल्विंग नोज पीस। रिवॉल्विंग नोज पीस गोल प्लेट खे फेराईंदो आहे, जंहिंमें जिस्म खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ लेंस रखियल हूंदा आहिनि। ऑब्जेक्टिव्स, आमतौर ते हिकु माइक्रोस्कोप में 3 या 4 ऑब्जेक्टिव लेंस लॻल हूंदा आहिनि, जेके मुशाहिदे वारे जिस्म तां मोट खाधल रोशनी हासिल करे उनजो वॾो अक्स ठाहिनि था, जेकी अख वारे तरफ़ रखियल लेंस जी मदद सां ॾिसी सघजनि था। स्टेज मुशाहिदे वारी स्लाइड रखण जे कमु ईंदी आहे। स्टेज ते स्लाइड खे रखी ॾिसबो आहे। स्टेज क्लिप्स, स्टेज ते मौजूदु क्लिपूं
सिलाइट खे काबू झले बीहनि थियूं। डायाफ्रेम ही रोशनी खे ज़ाब्ते में रखण वारो पर्दो हूंदो आहे। कोर्स एडजस्टमेंट नॉब एडजस्टमेंट वारा गोला मुख़्तलिफ़ ऑब्जेक्टिव लेंस जी मदद सां खुर्दबिनी खे फोकस कंदा आहिनि। फाइन एडजस्टमेंट नॉब हिन जी मदद सां स्टेज खे हेठि मथे करे मुशाहिदे वारे जिस्म जे अक्स खे साफ़ ऐं वाज़े करे सघिजे थो। लाइट सोर्स हिन खे रोशनी ॾियण लाइ इस्तेमालु कबो आहे। पुराणनि खुर्दबिनियुनि में आरसी या आईने जो इस्तेमालु कयो वेंदो हो, पर नयनि ऐं जदीद खुर्दबिनियुनि में जेके बिजली ते हलनि थियूं उन में बल्ब लॻल हूंदो आहे। बेस यानी पायो खुर्दबिनी खे हिकु हंधि बीहारण में मदद कंदो आहे। प्यारा शागिर्दो, अचो त हाणे जीव गर्ड जे बारे में तफ़सील सां पढ़ूं। जीव गर्डो यानी सेल। जीव गर्डो सभिनी जानदार शयुनि जो बुनियादी एको आहे, यानी सभई जानदार जीव घरड़नि जा ठहियल आहिनि। द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ एन ऑर्गेनिज्म। जीअं सिरूं मिली करे हिकु भित ठाहिनि थियूं, अहिड़ी तरह जीव घरड़ा मिली करे जानदार ठाहिनि था। जीव घरड़ो यानी सेल घरड़नि जे अंदरि थींदड़ अमल हिकु कीमियाई कारखाने जे मिसल हूंदा आहिनि। घरड़ो पंहिंजे अंदरि खंड ऐं लूणु जज़ब करे उन्हनि मां नयूं शयूं तयारु कंदो आहे। उन्हनि खे हू पाण बि इस्तेमालु कंदो आहे ऐं उन्हनि खे बदन जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾांहुं मोकिलींदो आहे। छा घरड़ा नंढा वॾा हूंदा आहिनि? घरड़नि जी जिसामत सभई घरड़ा जिसामत जे लिहाज़ खां घणो करे हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। मिसाल तौरु हाथी वॾो जानवर आहे ऐं कुओ हिकु नंढड़ो जानवर आहे, पर उन्हनि जा जीव घरड़ा जेके आहिनि से हिकु जेतिरा हूंदा आहिनि, पर हाथी में तमामु घणा जीव घरड़ा हूंदा आहिनि ऐं कुए में थोरा यानी घटि जीव घरड़ा हूंदा आहिनि। जीव घरड़े खे कंहिं दरियाफ़्त कयो? जीव घरड़े खे सभ खां पहिरियां रॉबर्ट हुक 1665 में खुर्दबिनी खे इस्तेमालु कंदे दरियाफ़्त कयो। The sail was first discovered by Robert Hooke in 1665 using a microscope. सेल यानी जीव घरड़ो कीअं दरियाफ़्त थियो? 1665 में हिकु साइंसदान रॉबर्ट हुक हिकु कार्क खणी उन जो खुर्दबिनी ज़रिए मुआइनो कयो त उनखे उन कार्क में माखीअ जे मानारे वांगुरु घरड़ा नज़र आया, जिन खे उन सेल जो नालो ॾिनो। जीव घरड़ा एतिरा त नंढड़ा हूंदा आहिनि जो उहे खुर्दबिनी खां सवाइ ॾिसण में न ईंदा आहिनि। कार्क छा आहे? कार्क हिकु क़िस्म जे वण जी खल मां ठहंदो आहे जेको बोतलनि जा मुंहुं बंदि करण लाइ इस्तेमालु थींदो आहे। ख़ासि तौर ते पुराणे दौर में बोतलनि या शीशनि जा मुंहुं बंदि करण लाइ इहे कार्क इस्तेमालु थींदा हुआ, जंहिंखे असां आम सिंधी में बूच चवंदा आहियूं। जानवरनि जे जीव घरड़े जो नमूनो मॉडल ऑफ एनिमल सेल। प्यारा शागिर्दो, ही जानवरनि जे जीव घरड़े जो नमूनो या उन्हनि जी शिकिल तस्वीर आहे। डिफरेंट पार्ट्स ऑफ एनिमल सेल एंड देयर फंक्शंस। जानवर जे जीव घरड़े जा मुख़्तलिफ़ हिस्सा ऐं उन्हनि जो कमु। जीव घरड़े जो परदो सेल मेम्ब्रेन। ही घरड़े जे चौधारी हिकु क़िस्म जो सन्हड़ो नीम सोराख़दार तह हूंदो आहे। पाणी, ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड ऐं खाधो उन मां गुज़री घरड़े में दाख़िल थिए थो। नंढड़नि सोराख़नि वारो हुजण करे के शयूं उन मां गुज़रनि थियूं ऐं के नथियूं गुज़रनि। साइटोप्लाज़म ही हिकु पटड़ो जेली वांगुरु मादो हूंदो आहे, जेली जेका असां खाईंदा आहियूं, जंहिंसां पूरो घरड़ो भरियलु हूंदो आहे।
साइटोप्लाज़्म में केतिरा ई कीमियाई अमल थींदा रहनि था। हिन में घरड़े जो मर्कज़, न्यूक्लियस ऐं खाल वैक्यूल हूंदा आहिनि। खाल ही खाली जायूं हूंदियूं आहिनि जिन में हवा, पाणियाठ या खोराकी ज़रड़ा मौजूद हूंदा आहिनि। मर्कज़ यानी न्यूक्लियस घरड़े जो सब खां आम हिस्सो उन जो न्यूक्लियस हूंदो आहे। उन जी शिकिल गोल या बेदे जहिड़ी हूंदी आहे। ही घरड़े में थींदड़ सभई कीमियाई अमलनि खे पंहिंजे अख़्तियार ऐं ज़ाब्ते में रखंदो आहे। क्रोमोसोम्स ही धागनि जहिड़ा हूंदा आहिनि जेकी वालदेन खां संदन औलाद में मुंतकिल थींदा आहिनि। ही न्यूक्लियस में हूंदा आहिनि। उन्हनि में कीमियाई हिदायतूं ऐं इशारा मौजूद हूंदा आहिनि जेकी घरड़ा ठाहिण लाइ घुर्बल हूंदा आहिनि। माइटोकॉन्ड्रिया हिन खे सेल जो पावर हाउस चवंदा आहिनि। ही सेल खे तवानाई मुहैया करे थो ऐं पंहिंजी बि तवानाई पूरी करे थो। बूटनि जे जीव घरड़े जो नमूनो, मॉडल ऑफ प्लांट सेल। ही बूटनि जे जीव घरड़े जो नमूनो या उनजी शिकिल या फोटो आहे। बूटनि जे जीव घरड़े खे निबाताती जीव घरड़ो बि चइबो आहे। डिफरेंट पार्ट्स ऑफ प्लांट सेल एंड देयर फंक्शंस। बूटनि जे यानी निबाताती जीव घरड़े जा मुख़्तलिफ़ हिस्सा ऐं उन्हनि जो कमु। सेल वाल घरड़े जो ॿाहिरियों परदो। ही घरड़े जे चौधारी थुल्हो त हूंदो आहे। ही सोराख़दार हुअण करे सभिनी शयुनि खे पाण मां गुज़ारे सघंदो आहे। ही सख़्त क़िस्म जे मादे सेल्यूलोज़ जो ठहियलु हूंदो आहे। खाल वैक्यूल्स खाल घरड़े जो वॾे में वॾो हिसो वालारे थो। उहो समूरो घरड़े जे नीम पाणियाठ वारे मादे यानी रस, जंहिंखे इंग्लिश में सेप चइबो आहे, उन सां भरियलु हूंदो आहे, जंहिंमें पाणी ऐं ॿियूं ॻरियल शयूं जहिड़ो खंड ऐं लूण मौजूदु हूंदा आहिनि। क्लोरोप्लास्ट ही बूटे जे घरड़े में तमामु नंढड़ियूं टिकियूं हूंदियूं आहिनि जिन में साए रंग जो मादो भरियलु हूंदो आहे जंहिंखे क्लोरोफिल चइबो आहे। क्लोरोफिल सिज जी रोशनी खे जज़ब करे वठंदो आहे। ही बूटे में रोशनाई तरकीब, जंहिंखे ज़ियाई तरकीब बि चइबो आहे, उन जे रस्ते पंहिंजी खोराक तयारु करण लाइ निहायत ज़रूरी हूंदो आहे। डिफरेंस बिटवीन एनिमल सेल एंड प्लांट सेल जानवरनि ऐं बूटनि जे घरड़नि में फ़र्क़ु। बूटे वारे घरड़े में उन जो ॿाहिरियों थुल्हो तह यानी सेल वाल हूंदो आहे। जानवरनि जे घरड़े खे ॿाहिरियों तह कोन हूंदो आहे, उनखे सेल मेम्ब्रेन हूंदी आहे। बूटे जे घरड़े जी शिकिल घणो करे मुस्ततील आहे छाकाणि जो उन जो ॿाहिरियों तह यानी सेल वाल काफ़ी सख़्त हूंदो आहे। जानवरनि जे घरड़े जी शिकिल गोल या बेतरतीब हूंदी आहे छाकाणि उन्हनि जे ॿाहिरियां को सख़्त तह नाहे हूंदो। बूटे जे घरड़े में क्लोरोप्लास्ट हूंदो आहे, जानवरनि जे घरड़े में क्लोरोप्लास्ट न हूंदो आहे। बूटे जे घरड़े में खाल तमामु वॾो हूंदो आहे, जानवर जे घरड़े में नंढड़ा नंढड़ा खाल हूंदा आहिनि। हिकु घरड़े वारा जानदार यूनिसेल्यूलर ऑर्गेनिजम्स। हिकु घरड़े वारा जानदार घणो करे पाणी में मौजूदु हूंदा आहिनि, यानी उहे ढंढनि, तलाउनि, दरियाउनि, समुंडनि ऐं घिमियल हंधनि जहिड़ोकि वणनि जे थुड़नि ऐं ज़मीन या मिटी में मौजूदु रहनि था। उन्हनि में ज़िंदा रहण लाइ सभई ज़रूरी अमल जहिड़ोकि चुरपुर करणु, खोराक खाइणु ऐं साह खणण जी सलाहियत मौजूदु हूंदी आहे। हिकु घरड़े वारा जानदार तमामु नंढड़ा हूंदा आहिनि जेकी खुर्दबिनी सां ॾिसी सघजनि था ऐं खुर्दबिनी खां सवाइ नथा ॾिसी सघजनि। हिकु घरड़े वारनि जानदारनि जा कुझु मिसाल ॾिजनि था। पेरामेशम, यूगलीना, एमोबिया, बैक्टीरिया, क्लेमिडोमोनास वगैरह। घण घरड़नि वारा जानदार मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिजम्स। घण घरड़नि वारा जानदार आमतौर ते हिकु घरड़े वारनि जानदारनि खां क़द बुत में वॾा थियनि था। उन्हनि जे घरड़नि खे पंहिंजो ख़ासि अलॻि अलॻि कमु करणो पवंदो आहे। ही जानदार पाणी, खुश्की हर जाइ ते मौजूदु हूंदा आहिनि। घणनि घरड़नि वारनि जानदारनि जा मिसाल तव्हां ॾिसी सघो था।
ओजा ऐं उज़वा टिश्यूज़ एंड ऑर्गन्स। ओजा छा आहिनि? हिकु ई क़िस्म जा जीव घरड़ा मिली करे ओजा यानी टिश्यूज़ ठाहिनि था। ॿूटा ऐं जानवर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ओजनि जा ठहियल हूंदा आहिनि जेकी मुख़्तलिफ़ कम सर अंजाम ॾींदा आहिनि। जानवर ऐं ॿूटनि जे कुझु ओजनि जा मिसाल हेठि ॾिजनि था। एपिथेलियल टिश्यूज़ चमड़ी वारा ओजा चमड़ी जे हेठियां वारी बनावट जी हिफ़ाज़त कनि था। मसल टिश्यूज़ पठे वारा ओजा जानवरनि खे चुरपुर करण में मदद कंदा आहिनि। उहे सुसंदा ऐं फुटंदा आहिनि। एपिडर्मल टिश्यूज़ ॿूटनि खे ज़ख़्मनि खां बचाइनि था ऐं उन्हनि खे सुकण खां महफ़ूज़ रखनि था। एपिडर्मल टिश्यूज़ ही ॿूटनि जा टिश्यूज़ आहिनि, ॿूटनि जा ओजा आहिनि जेके ॿूटनि खे ज़ख़्मनि खां बचाइनि था ऐं उन्हनि खे सुकण खां महफ़ूज़ रखनि था। ग्राउंड टिश्यूज़ ही बि ॿूटे जा ओजा आहिनि। ॿूटे लाइ रोशनी जे अमल यानी फोटोसिंथेसिस जे वसीले खोराक तैयार कनि था। उज़वा ऑर्गन्स। जीअं हिक ई क़िस्म जा जीव घड़ा मिली करे ओजा यानी टिश्यूज़ ठाहिनि था, अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ ओजा गॾिजी को ख़ासि कमु कनि था त उहे उज़वे जी शिकिल अख़्तियार कनि था यानी उहे हिकु उज़वो ऑर्गन बणिजी पवनि था। हर हिकु उज़वो हिकु या हिकु खां वधीक कमनि में हिसो वठंदो आहे। जानवरनि जा कुझु आम उज़वा। फिफुड़ यानी लंग्स। फिफुड़ रत खे साफ़ करण लाइ ऑक्सीजन खे जज़ब करे ऐं कार्बन डाइऑक्साइड खे ॿाहिरि निकाल करे छॾीनि था। बुकियूं। बुकियुनि जो कमु रत खे साफ़ रखणु आहे। उहे बेकार मादे खे ख़ारिज कनि था ऐं जिस्म जे पाणियाठ खे ज़ाब्ते में रखनि थियूं। दिल। दिल खे इंग्लिश में हार्ट चइबो आहे। दिल रत खे पंप कंदी आहे यानी शरियानियन ऐं नसनि ज़रिए पूरे जिस्म में रत खे धिकींदी आहे। जेरो। जेरो जंहिंखे जिगर या लिवर चइबो आहे, हज़म थियल खाधे खे पाण वटि ज़ख़ीरो करे थो ऐं उन खां अलावा बदन में मौजूदु ख़राब ऐं नुक़सानकार शयुनि खे निकाल करण में मदद करे थो। अहिड़ी तरह जानवरनि जे जिस्म में मादो हूंदो आहे, दिमाग़ हूंदो आहे वग़ैरह वग़ैरह। ॿूटनि जा कुझु आम उज़वा। ॿूटनि में पाड़ू यानी रूट, पन यानी लीफ, थुड़ यानी ट्रंक, गुल फिलार। पन ॿूटे लाइ रोशनी जे अमल रस्ते खाधो खोराक तैयार कंदा आहिनि। थुड़ ॿूटे खे सहारो मुहैया कंदो आहे ऐं पाणी में ॻरियल मादनियात खे पाणनि मां खणी पननि खे पहुचाईंदो आहे। पाणू ज़मीन मां पाणीअ में ॻरियल मादनियात खे जज़ब करे वठंदियूं आहिनि। गुल ॿूटे जे नसुल वधाइण में मदद कनि था। ॿूटनि ऐं इंसाननि जा अहम सिरिश्ता। सिरिश्तो छा आहे? उज़वनि जा केतिरा ई मेड़ गॾिजी जिस्म में को ख़ासि कमु कंदा आहिनि त उनखे सिरिश्तो यानी सिस्टम चवंदा आहिनि। असांजे जिस्म में केतिरा ई सिरिश्ता मौजूदु हूंदा आहिनि जेकी गॾिजी मुनज़म तरीक़े सां कमु कंदा आहिनि। हाज़मे जो सिरिश्तो, डाइजेस्टिव सिस्टम, हिन में वात ज़बान, जेरो, फेरेनिक्स, एसोफेक्स, मादो, नंढो आंडो, पितो, वॾो आंडो, रेक्टम शामिल हूंदा आहिनि। तंती सिरिश्तो, नर्वस सिस्टम, मग़ज़, मग़ज़ी डोरी, मग़ज़ी तंत, कनघे वारी नस वग़ैरह हिन में शामिल हूंदी आहे। रत जे दौरे वारो सिरिश्तो, सर्कुलेटरी सिस्टम, उनमें दिलि, रग, नसूं वग़ैरह शामिल हूंदियूं आहिनि। ॿूटनि जा सिरिश्ता। समूरो ॿूटो ॿिनि सिरिश्तनि में विरहायल हूंदो आहे। पाड़ ऐं थुड़ वारा सिरिश्ता, रूट एंड शूट सिस्टम्स।
पहाड़ वारे सिरिश्ते में बूटे जा उहे हिस्सा अची वञनि था जेके ज़मीन जे अंदरि हूंदा आहिनि। थोरे या डांडी वारे सिरिश्ते में बूटे जा उहे हिस्सा अची वञनि था जेके ज़मीन खां मथे हूंदा आहिनि। जानवरनि में घणे खां जानदार जो ठहणु, हियरार्की ऑफ एनिमल बॉडी। सब खां पहिरियां सेल यानी जीव घरड़ो, जंहिंखे खलीअ बि चइबो आहे। खलीअ मां टिश्यूज़ मां ऑर्गन्स मां ऑर्गन सिस्टम, यानी उन खां पोइ हिकु जानदार ठहंदो आहे। बूटनि में घणे खां जानदार जो ठहणु, हियरार्की ऑफ ए प्लांट बॉडी। घरड़ा यानी सेल मां उजा यानी टिश्यूज़ मां ऑर्गन यानी उज़वो, ऑर्गन मां ऑर्गन सिस्टम यानी उज़वनि वारो सिरिश्तो, उन मां ऑर्गेनिज़म यानी जानदार हिकु बूटो तैयार थींदो आहे। प्यारा शागिर्दो, उम्मीद आहे त ही मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो ऐं वीडियो जे बारे में पंहिंजा क़ीमती राया यानी कमेंट बि ज़रूरु ॾिजो। खुदा हाफ़िज़।